तारीख़ पर डे बमण मुझी सेल है 50 मण जी न पोइ तव्हां कीअं था हलायो 107 ही 120 130 में छो था हलायो 107 में सिर्फ़ु 88 किलो ॾियूं था रेगुलर नथा ॾेई सघूं न पोइ ही तव्हांजूं गाॾियूं बि लाहिनि थियूं अटे जूं ॿाहिरियों जेको थर्ड क्लास अटो अचे पियो वो मार्केट रेट वठूं था मार्केट रेट न पोइ तव्हां बि 120 रुपया हलायो न 130 रुपया रेट आहे हिकिड़ो रेट तव्हां करियो न तव्हां ताजिर आहियो आवाम जो ख़्यालु करियो न हिते भाॼी असीं आवाम सां गॾु हाणे टंडे हथ में आलू आहिनि 100 जा 7 किलो हिते मिलंदा 3 किलो 100 जा 3 किलो हा इहा ख़बर आलू जी न आहे ॾिसो न असां त हिते घुमूं था असां साफ़ ई आहियूं तव्हां ज़ुल्म कंदो त माण्हू केॾां वेंदा न माण्हू तव्हांजी आवाम सां गॾु आहियूं वधूं वधंदी गुज़ारींदासीं न हाणे टिनि दुकान जो अचे पियो टिनि दुकान जो फ़ासिलो आहे हिकिड़े दुकान ते 170 रुपया ॿिए ते 130 रुपया 120 इहो ज़ुल्म आहे नाइंसाफ़ी आहे इहा नाइंसाफ़ी पोइ जेको कंदो नाइंसाफ़ी आहे मेटी जा 2 बजे जी भले अॼु जा रेट निकिरंदो 130 रुपया भले फाइन करे सघो 107 अॼु जो रेट आहे 107 मीटिंग खां पोइ जेको थिए उन ते अमल कयो वेंदो 170 कणकी नथी मिले 100 काफ़ी वधीक 170 कणक हिकु ॿ रुपया वधीक हुजे त चओ त ख़ैर आहे बाबा हिते त 20-25 रुपया वधीक डीसी साहब खे असां चयो त ॿी बोरी खे 1200 रुपया फुट वारो अॼु बि ॻाल्हायो जेको रेट हूंदो असांखे इहे डायरेक्शन 1200 रुपया फुट कमीशन थी वठे 4 ॾींहं मुंहिंजी गाॾियूं बीचो गुदाम में कोन थी भरजनि मथे रमज़ान शरीफ़ जो 4 महीनो ॾींहं आहे खां गाॾियूं मुंहिंजी बीचो गुदाम में बिजी इंसान जे दर्द बि आहे गुदाम में चार था ॻाल्हायो कणक छो लोड करायो 4 ॾींहं पर डे भरिया ॻाल्हायो अॼु जो रेट 170 रुपया 170 जी कोन्हे पर डीसी साहब हलो जेको मेटी दीदी जेको रेट भले जेको रेट थिए अॼु जेको रेट आहे न 130 ताईं वधीक अॼु डीसी मीटिंग आहे पोइ मीटिंग न छॾायो आहे पोइ फाइन हणो अॼु तव्हां अची ॻाल्हायो पोइ तव्हां फाइन हणो पोइ मीटिंग छो कराई अथव हींअर पुराणो रेट कोन हलाइणो 170 असां वारो नथो खाए 170 असां कणक नथी मिले कणक असांखां पूरो कराए ॾियो ॿियो असांखे रोज़ 50 रुपया कणक ॾियो 170 रुपया असां 5 रुपया था ॾियूं असीं 105 ॾियण लाइ तयार आहियूं कणक ॾियो न कणक रखंदा उनखे को रिलीफ त ॾियो रिलीफ ॾियो त कणक असांखे ॾियो न कणक ॾींदा रिलीफ जते ॾींदासीं कणक ॾियो भला रिलीफ कणक छो कोन था ॾियो कणक ॾियो हाणे चओ कार्रवाई कंदा बाबा शट लेट कयो तव्हां कार्रवाई कयो भला ठीकु आहे भले भले बंदि करो मसलो सभी चक्की बंद करे छॾियो जेके बि सभु बंदि करे सभु चक्की बंद करे छॾियो अरे सामान बंद करे छॾियो मीटिंग आहे ॾिसी हाँ मीटिंग आहे 2 बजे जी वजह छा आहे सेल आहे 25 डेली हट उहो अटो किथां पूरो कंदो 170 रुपए ते असांखे कणक ॾी न असीं 105 रुपया किलो अटो ॾींदा पिया 170 कंदा 105 था ॾियूं पर कणक सां बि असांजी जेकी डिमांड आहे असांजी पूरी कर डिमांड पूरी नथी थिए पोइ रेट नथो उन हिसाब सां थी सघे पोइ रेट उन सां मिलजुल था हींअर मीटिंग आहे 2 बजे देसी था वटि 2 बजे देसी था घुरायो आहे गुदाम असांखे रेट लोड 6000 रुपया 1200 रुपया बोरी रिश्वत आहे कमीशन आहे ऐं 4 ॾींहं असां गाॾियूं दर बदर गुदाम ते हिन ते रोटी पहुंची आहे 6000 रुपया बोरी हिते बि पए त उहो 100 रुपया किथां निकिरंदो 1200 रुपया वठण बावजूद तव्हांखे इंचार्ज जेको हूंदो न को ॾे कणक सतार शेख आहे पंहिंजो गुदाम हितां बीडी काका जो हिन ते असांजी कणक न मिली 4 ॾींहं असीं दर बदर असांजी माण्हू 4 ॾींहं वठंदा आहियूं पूरी डिस्ट्रिक्ट मटियारी जा असांजी कणक ॾी न असीं रेट 170 105 हलाइण तयार आहियूं